मुजद्दिद अल्फसानी गुज़र था करन जहांगीर बादशाह सां जॾहिं जोबन जे कस्बे में अचनि था घोड़े खां लही उहा मिट्टी जो बुक भरे नक जे वेझो था आणनि उन मां हदीस ऐं सुन्नत जी ख़ुशबू पई अचे त शाहे जहांगीर बादशाह के मौलाना मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैहि इमाम रब्बानी फरमायो त जहांगीर हिन मिट्टीअ मां मोहम्मद मुस्तफ़ा जी हदीस सुन्नत जी ख़ुशबू थी अचे हिते दीन जो अहिड़ो मरकज़ क़ाइमु थींदो जंहिंजो फैज़ दुनिया जे कुंड कुड़छ में फैलिबो। जॾहिं दारुल उलूम देवबंद जो बुनियाद थो पए हज़रत मौलाना क़ासिम नानोतवी हुज्जतुल इस्लाम हज़रत रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह जॾहिं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ तहरीकूं हलनि थियूं कई असांजा उलमा इकराम उन में शहीद था थियनि ऐं मुसलमानो जिया शैतान तव्हां असांजे दीन जो दुश्मन आहे इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इहा अंग्रेज़ बरतानिया यहूदियत उम्मत मुस्लिम ऐं दीन इस्लाम जी दुश्मन आहे उहे बि ईअं दीन जा दुश्मन आहिनि युरीदून लियुत्फ़िउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही। रब तो फरमाए बातिल त कोशिश तो करे त दीन खे ख़त्म कयूं पर दीन खे का बि क़ुवत ऐं ताक़त मेटे नथी सघे। तंहिंजे करे मुसलमानो दुनिया जे अंदर ब दीन जा वॾे में वॾा मरकज़ हा। हिकिड़ो मग़रबी दुनिया जे अंदर बगदाद ऐं कूफे में इल्म ऐं दीन जो मरकज़ हो जिथे शाह मंसूर अब्बासी ख़ानदान जो ख़लीफ़ो उन जो हिकिड़ो वज़ीर आहे इब्न अलक़मी अंग्रेज़ उन खे तमव ऐं लालच ॾिए थो। हज़रत क़िबला साईं अब्दुल क़यूम साहब मुद्दज़िल्लुहुल आली जन तव्हांखे फरमायो त लालच बुछड़ी शइ आहे। तंहिंजे करे लालच जे अंदर जॾहिं इंसान ईंदो आहे त उहो ज़मीर फ़िरोश थींदो आहे। जिथे बि तव्हां उम्मत मुस्लिम जे अंदर बग़ावत जा कारनामा ॾिठा कंहिं दीनी हल्के मां को मौलवी जुदा थी वियो कंहिं उम्मत मुस्लिम जे अंदर खून रेज़ी ऐं जेकॾहिं उन्हनि जे अंदर रत थी वहे या मुसलमान जे मथां काफ़िर ऐं ज़ालिम उहो इंतिक़ाबिस थिए थो तव्हां जेकॾहिं गहराईअ जे अंदरि वेंदो त मफ़ाद परस्त टोलो हमेशह दुनिया जी तमव ऐं लालच में अची उन उम्मत मुस्लिम जे मथां खून ऐं रत जे उन नदियुनि खे वहाईंदो आहे। तंहिंजे करे मंसूर ख़लीफ़ो अब्बासी ख़ानदान जो उन जो वज़ीर हो इब्न अलक़मी लेकिन अंग्रेज़ उन ते हथु रखियो अंग्रेज़ उन खे तमव लालच ॾिनी जंहिंजे नतीजे में इहो नुक़सानु थियो त इब्न अलक़मी बग़ावत पैदा कई ऐं हिकिड़े ॾींहं जे अंदरि 10 लख मुसलमान बगदाद जे अंदरि शहीद थिया। ईअं ई दुनिया जे अंदरि हे बरे सग़ीर जो ख़ितो हिंद ऐं सिंध जंहिंखे बरे सग़ीर चइबो आहे हिते क़ुरान ऐं दीन जा चर्चा हा चपे चपे ते मस्जिद ही क़ुरान जा नग़मा हा दीन जी तालीम हुई। एतिरे क़दुरु जॾहिं अंग्रेज़ बरतानिया खां हिन ख़िते ते अचे थो उन वक़्त में मोहम्मद शाह मुसलमाननि जो आख़िरी बादशाह हुआ जंहिं बरे सग़ीर ते 1000 साल मुसलमाननि हुकूमत कई। उन जो वज़ीर इलाही बख़्श जंहिं ते अंग्रेज़ तमव ऐं लालच दुनिया जी ॾिए थो ऐं उहो इलाही बख़्श मोहम्मद शाह मुसलमान बादशाह जे ख़िलाफ़ बग़ावत पैदा करे जंहिं बग़ावत जे नतीजे में हिकिड़े ॾींहं ते 10,000 आलिम दीन बरे सग़ीर जे अंदरि शहीद था थियनि। मुसलमानो अंग्रेज़ जॾहिं हिन ख़िते ते आयो एतिरो दीन जो माहौल हो एॾो पाकीज़गी जो माहौल हो एतिरी हिते दीनदारी हुई। उन वक़्त में अंग्रेज़ वटि रुपयो पैसो बैंक में महफ़ूज़ हूंदो हो लेकिन बरे सग़ीर जे अंदरि बैंक जो निज़ाम न हो। आम आलिम दीन मुसलमाननि वटि मुसलमाननि जो रुपयो पैसो सोन चांदी पियो हूंदो हो। जॾहिं अंग्रेज़ बरे सग़ीर जो पाकीज़ा माहौल ॾिठो हया ऐं दीन जो माहौल ॾिठो अंग्रेज़ इन शइ जो एतिराफ़ इक़रार कयो त बराबरि हिन बरे सग़ीर जे अंदरि क़ुरान दीन जूं बरकतूं आहिनि इहो माहौल असांजे बरतानिया में न आहे। तंहिंजे करे मुसलमानो जीअं बरतानिया अंग्रेज़ जो ख़ितो उते कुफ़ुर ऐं ज़िना ऐं बरबरियत आहे तीअं अल्लाह साईं हिन बरे सग़ीर जे ख़िते खे इस्लाम क़ुरान दीन अक़ीदा ख़त्म नबूवत ऐं क़ुरान सां वाबस्ता अहलुल्लाह ऐं दरवेशनि जी हिन अल्लाह साईं बरे सग़ीर जे ख़िते खे बणायो आहे। अॼु जेकॾहिं तव्हां असांजे अंदरि चंद दीन जी चिंगारी आहे दीन जो तव्हां असांजे अंदरि फ़िक्र ऐं सोच आहे इहा उन्हनि बुज़ुर्गान दीन जो इख़लास आहे उन्हनि दरवेशनि जो इख़लास आहे
हज़रत क़ासिम नानोतवी मौलाना रशीद अहमद गंगोही जॾहिं दारूल देवबंद जो बुनियाद था रखनि तव्हांजे सखर जे शहर में मौलाना अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में अचनि था त देवबंद जे कस्बे में मदरसे जो बुनियाद था रखूं तव्हां देवबंद शरीफ़ हलो लेकिन हो बुज़ुर्ग सफ़र जी माज़ूरी सां ॼाणा आहिनि उहो अल्लाह वारो दरवेश इतां थो दुआ घुरे जेकॾहिं ईअं चइजे त दारुल देवबंद जेको बर्रे सग़ीर में दीन जो मर्कज़ बणियो जथा मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन ऐं सुन्नत जी इशाअत दुनिया जे कुंड कुर्छ में फैली ऐं उन देवबंद जे मदरसे में तव्हांजे सिंध जे आलिमनि बुज़ुर्गनि जा बि दुआ जा हथ हुया त मुसलमानो इहा हक़ीक़त आहे इहो किज़्ब ऐं कूड़ न आहे हज़रत अब्दुर्रहमान सखरवी रहमतुल्लाह अलैह इहो कहिड़ो अल्लाह जो दरवेश बानो हो हज़रत ताज महमूद अमरोटी नवरल्लाह मरकज़ हो जीअं वक़्त जो वली हो अल्लाह जो ज़ाकिर बानो हो जंहिं सिंध जे अंदरि ख़ासि तरह सां बर्रे सग़ीर जे अंदरि ज़िक्र ऐं दीन जे माहौल खे आम जाम कयो उन हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह से जिहाद जो जज़्बो ॾिनो हो अंग्रेज़ खां नफ़रत ॾिनी हुई जंहिं हज़रत अमरोटी जे वजूद जे अंदरि अंग्रेज़ जी रत भरियल अंग्रेज़ जी अदावत ऐं दुश्मनी जो जज़्बो भरियल हो एतिरे क़दुरु तॾहिं हज़रत अमरोटी जे फ़क़ीरनि ऐं ख़लीफ़नि जे अंदरि अंग्रेज़ खां नफ़रत आहे हज़रत मौलाना अब्दुल क़ादिर इंढड़ पहवारी हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उहो अल्लाह जो बरगुज़ीदा आज़ादीअ जो इमाम अल्लाह जो वली हो जंहिंजे क़ुरान जो इमाम उस्ताद हज़रत मौलाना अब्दुल क़ादिर इंढड़ आहिनि लेकिन उन ताज महमूद अमरोटी जे फ़क़ीरी ऐं ख़िलाफ़त जा फ़क़ीर इंढड़ फ़क़ीर हज़रत हमादुल्ला हालिजवी आहिनि हिकिड़ो हज़रत अमरोटी जो उस्ताद क़ुरान जो इंढड़ आहे जंहिंखे दुनिया मौलाना अब्दुल क़ादिर पहवारी इंढड़ वारो चए थी ॿियो हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो फ़क़ीर ऐं ख़लीफ़ो इंढड़ आहे जंहिंखे दुनिया हमादुल्ला हालिजवी थी चए हज़रत ताज महमूद अमरोटी अञा बुलूगत खे नाहिनि पहुता तव्हां असांजी जवानी गफ़लत में गुज़रंदी आहे ॿाराइप में गुज़रंदी आहे हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह रब खे उन अल्लाह जे बाने खे विलायत ऐं हिकिड़ो जिहाद जो मनसब ॾियणो हो हज़रत अमरोटी खे उस्ताद मौलाना अब्दुल क़ादिर ख़तरो ॾेई मौलाना अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में मोकिलनि था हज़रत अब्दुर्रहमान सखरवी बिस्तरे ते महज शरीफ़ में सुतल आहिनि अखि खोले थी ॾिसनि था त शहज़ादो नौजवान ख़िदमत में आहे फरमायो पुट केरु आहे पंहिंजो नालो थो ॿुधाए ताज महमूद उस्ताद अब्दुल क़ादिर जन ख़िदमत में पेश कयो जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान सखरवी उन अल्लाह जे वली ऐं दरवेश आलिम दीन हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो चेहरो मुबारक ॾिठो चेहरे जे ॾिसण खां बाद फरमाइण लॻो पंहिंजे फ़क़ीरनि ऐं जमायतुनि खे त ही मासूम ॿारड़ो ॾिसी अॼु मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जो मुंहिंजो वक़्तु पूरो थींदो हिन सिंध जी धरतीअ ते हिन सिंध जे अंदरि इस्लाम ॿीहर ज़िंदा थींदो अल्लाह साईं हिन ॿारड़े में वॾे में वॾियूं ख़ूबियूं ख़सलतूं रखियूं आहिनि ऐं हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जिन खे भाकुर पातऊं उन भाकुर में मौलाना अब्दुर्रहमान सखरवी जन हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे अवेसी ख़िलाफ़त अता फ़रमाई अवेसी ख़िलाफ़त छा आहे इंसानो हिकिड़ा अल्लाह जा अहिड़ा मुक़र्रब प्यारा बाना हूंदा आहिनि जे ग़ैर मुस्लिम ते नज़र करनि अल्लाह उन खे हिदायत ऐं ईमान नसीब करे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं फ़लस्तीन में अचनि था जंहिं यहूदीअ खे बैतुल मुक़द्दस जी कुंजी आहे हज़रत उमर जी निगाह पए थी यहूदी कलमो पढ़ी मुसलमान थो थिए हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन अजमेरी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे नज़र चेहरे मुबारक खे ॾिसी 90 लख हिंदुस्तान जे अंदरि सिख कलमो भरे मुसलमान था थियनि हज़रत अब्दुर्रहमान सखरवी रहमतुल्लाह अलैह के उहो अवेसी ख़िलाफ़त जो मक़ाम हो जंहिंजे चेहरे अनवर खे ॾिसी 10 लख हिंदू कलमो पढ़ी मुसलमान थिया हज़रत ताज महमूद अमरोटीअ खे उहो अल्लाह जो वली जेका दुआ थो करे उन दुआ जो अंसर ऐं नतीजो इहो हो हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी निगाह सां 7000 हिंदू कलमो पढ़ी मुसलमान था थियनि ऐं मुसलमानो अॼु जमियत उलमा इस्लाम जो पैगाम आहे जमियत उलमा इस्लाम तव्हां असांखे अंग्रेज़ खां नफ़रत जो दर्स थी ॾे आज़ादीअ जो सबक़ थी ॾे जमियत उलमा इस्लाम मदारिस ऐं क़ुरान जो माहौल थी ॾे जमियत उलमा इस्लाम अहलुल्लाह ऐं दीनदारनि जी निगहदाश्त ऐं सरपरस्ती ॾे थी हज़रत ताज महमूद अमरोटी कहिड़ो उहो अल्लाह से उनखे मक़ाम ॾिनो हो हिकु भेरे हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह बम्बई जे स्टेशन ते अचनि था हिंदुस्तान जे अंदरि रेल में वेहण वारा आहिनि
को शख़्स अची मुसलमान थो ॻाल्हि करे, साईं चई तव्हां रेल में सफ़र कंदो बम्बई खां, उन रेल जे गाॾनि जे अंदरि तुर्की जा मुसलमान अंग्रेज़ जेको बरतानिया उतां क़ैद करे हिंदुस्तान में खणी आयो आहे। अॼु तव्हां जे इन रेल में मुसलमान क़ैदी बि हूंदा। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह सां ॿ रफ़ीक़ सफ़र आहिनि। हज़रत ताज महमूद अमरोटी हिंदुस्तान जे बम्बई स्टेशन ते वुज़ू था फरमाइनि। वुज़ू करण खां बाद बरकातूं नफ़िल था पढ़नि, नफ़िल पढ़ण खां बाद दुआ था घुरनि। ऐं रब अहकमुल हाकिमीन, अॼु ताज महमूद अमरोटी तोखां ॿ शयूं घुरे थो, या त उन्हनि मुसलमाननि जी रिहाई ऐं आज़ादी में जेके अंग्रेज़ वटि क़ैद थियल आहिनि, ताज महमूद अमरोटी शहीद थींदो, या हज़रत अमरोटी उन्हनि मज़लूम मुसलमाननि खे अंग्रेज़ खां रिहाई ऐं आज़ादी ॾियराए उहो गाज़ी ऐं मुजाहिद बणिबो। हज़रत अमरोटी दुआ था फरमाइनि। दुआ खां बाद ख़बर थी पए ट्रेन बम्बई जे स्टेशन ते आई। हज़रत अमरोटी जे हथ में लठ खे ज़ोर सां स्टेशन ते हणनि था, लेकिन अंग्रेज़ खे जॾहिं जासूसी करनि था हज़रत अमरोटी जी, ख़बर थी पए त ताज महमूद अमरोटी बम्बई जे स्टेशन ते आयल आहे, जंहिंमें असांखे मुसलमान क़ैदी खणणा हुआ, लेकिन अॼु उहो मुसलमान मर्द मुजाहिद अंग्रेज़ जो दुश्मन ताज महमूद अमरोटी भी उन बम्बई जे स्टेशन ते आहे। अंग्रेज़ खे जुरत नथी थिए जो उहे क़ैदी मुसलमान रेल में खणे। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन रेल में वेहण खां बाद पूरी ट्रेन जो जाइज़ो वठनि था। उन्हनि सां ॿ रफ़ीक़ आहिनि। जॾहिं पूरी ट्रेन जे जाइज़े खां बाद क़ैदी मुसलमान ज़ाहिर नथा थियनि, हज़रत अमरोटी जे अखियुनि मां लुड़का था अचनि। फरमायो जेकॾहिं अॼु उहे मुसलमान क़ैदी अमरोटी ॾिसे हा, या ताज महमूद अमरोटी उन्हनि खे आज़ादीअ में शहीद थिया, या ताज महमूद अमरोटी उन्हनि खे आज़ाद कराए मुजाहिद ऐं गाज़ी बणिजिया। मुसलमानो बराबरि अल्लाह जा वली हा, ज़िक्र अज़कार जा नग़मा हा, लेकिन उन्हनि बुज़ुर्गनि दरवेशनि ज़रूरत समझी त अंग्रेज़ इस्लाम जो दुश्मन आहे, अक़ीदा ख़त्म नबूवत जो दुश्मन आहे, दीन इस्लाम जो दुश्मन आहे। तंहिंजे करे मुसलमानो जॾहिं बरतानिया अंग्रेज़ हिन ख़िते ते आयो, उन्हनि फ़िरक़नि जो वजूद ॾिनो, उन्हनि जमायतुनि जो वजूद ॾिनो, उन्हनि मिर्ज़ा ग़ुलाम मोहम्मद क़ादियानी जहिड़े मलून इंसान खे पैदा कयो। तंहिंजे करे आम असांजे पाकिस्तान जो रहवासी जंहिंखे दुनिया रुपए जी त ख़बर आहे, लेकिन मिर्ज़ाइत जी ख़बर कोन्हे, शायदि सम्झे थो त मिर्ज़ाइत इस्लाम जो हिसो आहे, लेकिन ईअं नाहे। मुसलमानो जेतिरो दीन इस्लाम खे मुनाफ़िक़ तबिको नुक़सान थो ॾिए, एतिरो ज़ाहिरी कुफ़र नुक़सान न ॾिनो आहे। कुफ़र तॾहिं ग़ालिब थियो आहे इस्लाम ते, तॾहिं उम्मत मुस्लिम जो नुक़सान थियो आहे जॾहिं मुसलमाननि मां मुनाफ़िक़ इंसान हिकिड़ा तयारु थिया, जेके ज़ाहिरी इस्लाम जे लिबादे में आहिनि, अंदरूनी खाना कुफ़र जा ग़ुलाम ऐं पठू आहिनि। अहिड़े दौर में तव्हां नज़र कंदो, तव्हांजे 22 करोड़ आबादी जे अंदरि जेकॾहिं को मुसलमान तव्हां हिंदू थींदे ॾिसण में, तव्हां गौर कयो, तव्हांखे मुसलमान हिंदू थींदे ॾिसण में न ईंदो, मुसलमान यहूदी थींदे ॾिसण में न ईंदो, मुसलमान ईसाई थींदे ॾिसण में न ईंदो। लेकिन तव्हां जेकॾहिं जाइज़ो वठंदो पाकिस्तान जे अंदरि त को शख़्स मिर्ज़ाई थियो, अहमदी बणिजी वियो, इन जे करे त उहो इन ग़लति फ़हमी में ईंदो आहे शायदि मिर्ज़ाई ऐं अहमदी इस्लाम जे लिबादे में आहे, लेकिन हक़ीक़त ईअं कोन्हे। मुसलमानो मिर्ज़ाई ऐं अहमदी दीन इस्लाम जो दुश्मन आहे, अक़ीदे ख़त्म नबूवत जो दुश्मन आहे। तंहिंजे करे तव्हां असांजे ईमान जो तहफ़ुज़, तव्हां असांजे अक़ीदे जो तहफ़ुज़, हिन मुल्क पाकिस्तान जो तहफ़ुज़, तव्हांजे हुकूक जो तहफ़ुज़ इन में आहे। तव्हां उन मां सां रब्तो ऐं तालुक़ रखो। अॼु अव्हांखे मुबारक हुजे जो तव्हां दूर दराज़ इलाइक़नि खां हिन पैगाम जमीअ जे दीनी इज्तिमा में हाज़िर थिया हो। बराबरि अव्हांजे उलमा सां मुहबत आहे। मुसलमानो इहा मुहबत कहिड़ी शइ आहे? हज़रत क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह बानिए दारुल उलूम देवबंद, उन जी सोबत में हिकिड़ो हिंदू थो अचे, हिकिड़ो वाणियो थो अचे, लेकिन उन वाणे जी क़ासिम नानोतवी सां संगत आहे। क़ासिम नानोतवी जे पोयां निमाज़ थो पढ़े, क़ासिम नानोतवी जे दर्स में वेहे थो, क़ासिम नानोतवी जे ज़िक्र में हल्के में वेहे थो, क़ासिम नानोतवी जे सां गॾु सफ़र थो करे। एतिरी निस्बत ऐं मुहबत थी पए, हिकु भेरे क़ासिम नानोतवी खे हिंदू वाणियो चवणु लॻो, साईं मां त कलमो भरे मुसलमान थियां, दिलि त चाहे थी, लेकिन वाणिया हिंदू मूंखां मुंहिंजा बच्चा जुदा कंदा, तंहिंजे करे मूंखे अव्हां सां मुहबत आहे। दारुल देवबंद जे मदरसे में अचां थो, तव्हांजी संगत सोबत में वेहा थो, एतिरी निस्बत ऐं मुहबत थी पई। कॾहिं क़ासिम नानोतवी दारुल देवबंद जो बानी आलिम दीन उन हिंदू गैर मुस्लिम जे जुतीअ खे पाए थो, कॾहिं उहो हिंदू क़ासिम नानोतवी उन मुसलमान आलिम दीन जी चौंपल जुतीअ खे पाइनि था। कॾहिं क़ासिम नानोतवी चोलो ऐं कमीस हिंदूअ जी पाइनि था, कॾहिं उहो हिंदू वाणियो
कासिम नानोतवी जो कमीस ऐं चोलो थो पाए। ख़ैर उहो हिंदू फौत थियो, वाणियुनि उनखे बाहि में साड़ियो। 8 ॾींहंनि खां बाद उन आलिम दीन मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जन हिंदूअ खे ॾिठो, उनजी क़बर जन्नत जो बाग़ आहे। पुछण लॻा, तोसां रब जी छो महिरबानी थी? तूं त ज़ाहिरी कलमो त कोन पढ़ियो हो, तूं त इस्लाम ते बज़ाहिर कोन हले हैं। चए साईं, जेको मुंहिंजी दिलि में अल्लाह रसूल सां मुहबत हुई, अव्हां सां मुहबत हुई, अव्हां जे दीन जे कचहरियुनि में वेहंदो हुउमि, आलिम दीन जे नाते सां तव्हां सां मुहबत हुई, अल्लाह से मुंहिंजे क़ल्बी ईमान खे क़बूल कयो आहे। हज़रत कासिम नानोतवी फरमायो, तोखे त हिंदुनि बाहि में साड़ियो हो। हज़रत कासिम नानोतवी खे चवणु लॻो त साईं, बराबरि मूंखे बाहि में साड़ियो हो, लेकिन बाहि जो असर मुंहिंजे जिस्म ते ज़रो बि न थियो हो। हिकिड़ो गैर मुस्लिम हिंदू आलिम दीन मौलाना कासिम नानोतवी बानीअ दारुल देवबंद सां निस्बत मुहबत रखे, रब उन जे मथां एतिरी महिरबानी करे, तव्हां दूर दराज इलाक़नि खां बुज़ुर्गनि ऐं दीनदारनि हज़रत हालेजवी, हज़रत अमरोटी, हज़रत बेरवी ऐं उन्हनि नेकनि सालिहनि दीनदारनि जी जमात, शहीदनि जी जमात सां तव्हां ताल्लुक़ रखो। जमियत उलमा इस्लाम सां अव्हां जी निस्बत आहे, जमियत उलमा इस्लाम सां अव्हां जो ताल्लुक़ आहे। यकीनन इन ताल्लुक़ ऐं निस्बत जो रब तव्हां खे अजुर ऐं सोनो बदिलो क़यामत ऐं जन्नत में अता फरमाए। अल्लाह करीम तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। रब करीम हिन इज्तिमा खे शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम।